अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभ खां पहिरीं अव्हांखे मां सबूत ॾींदुमि त हीउ जेको VPN आहे मूं वटि कीअं हले थो। त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ मूं वटि जेके फेसबुक जा वीडियो आहिनि, ॾिसो त केतिरो न तेज़ ऐं फास्ट हली रहिया आहिनि। हीअ त VPN कनेक्ट थियण सां तव्हां दोस्तनि वटि ऑल टू ऑल नेट हली सघे थी, पर मूं वटि जेको आहे फ़िलहाल ही फेसबुक जी जेको हलाए रहियो आहे, वीडियो जेको आहे तेज़ तरीन हली रहिया आहिनि। त दोस्तों तव्हांखे हीउ सबूत मूं ॾिनो आहे। हीउ ॾिसो लाइव मुंहिंजो जेको VPN कनेक्ट आहे इहो तमामु सुहिणे तरीक़े सां हली रहियो आहे। त दोस्तनि खे देरि सां कीअं ॿुधायूं था त सभ खां पहिरीं तव्हां जेकी डिस्क्रिप्शन में लिंक हूंदी उन ते VPN ऐं लिंक फाइल डाउनलोड कंदव। ओपन थियण खां पोइ कुझु हीअं नज़र ईंदो, मथे ही निशान आहे हिनखे हणंदव, बाद में तव्हां हिनखे हणंदव, हे ऑप्शन में जेको आहे हिनखे ओके कंदव। तव्हां डायरेक्ट जेकी फाइल डाउनलोड कई हूंदी उन ते हलिया वेंदव। हीउ जेको आहे मूं वटि डाउनलोड थियल आहे, तव्हां बि पंहिंजे फोल्डर में चेक कंदा, जंहिंमें हुजे उनखे टिक करे जेका मां वटि हिकु चकर ऑलरेडी फाइल डाउनलोड हुई, मां उहा हिकिड़ी डिलीट कयां थो जो मां हलाए रहियो हुउसि। हीअ तव्हां वटि हिकिड़ी ईअं ई नज़र ईंदी। तव्हांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु हिनखे स्टार्ट वारो ऑप्शन हणंदव, तव्हां वटि ही कनेक्ट थी वेंदो। बिल्कुलु तमामु तेज़ तरीन हले थो दोस्तों। जेको आहे त मूं वटि सिर्फ़ु फेसबुक जा वीडियो ऐं WhatsApp हले थो, थी सघे तव्हां वटि ऑल टू ऑल नेट बि हले। उमेद तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। असांजे वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो।